नाज़िर वज़ीर आज़म शहबाज शरीफ डेरा इस्माइल खान पहुंची बोर्ड सूरत हाल जो जायज़ो वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियनि सां गॾु सॻो पुल ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे बोर्ड सूरत हाल इमदादी सरगर्मियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई आहे। पीटीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म जा थोराइता आहियूं जे ॾुखे वक़्त में पहुची दादरसी कई आहे। सभ खां पहिरीं तरजीह बोर्ड मुतासिर इलाइक़नि में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करणु आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ई ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ डेरा इस्माइल खान पहुची बोर्ड सूरत हाल जो जायज़ो वरितो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौलाना फज़ल रहमान ऐं ॿियनि सां गॾु सॻो पुल ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे बोर्ड सूरत हाल इमदादी सरगर्मियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। पीटीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आज़म जा थोराइता आहियूं जे ॾुखे वक़्त में पहुची दादरसी कई आहे। सभ खां पहिरीं तरजीह बोर्ड मुतासिर इलाइक़नि में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू करणु आहे।